बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टडी स्कोप यूट्यूब चैनल ते भली कर। अॼु हिकु नए लेक्चर सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। पहिरियों तव्हांखे ख़बर आहे असां हिस्ट्री ऑफ सिंध पढ़ंदा पिया अचूं। पहिरियों पढ़ियोसीं जनतुल सिंध टॉपिक, उन खां पोइ असां पढ़ीसीं सिंध जी एराज़ी ऐं आदमशुमारी। अॼु जेको असांजो मौज़ू आहे उहो आहे सिंध जे नाले जो पस मंज़र ऐं तारीख़। सिंध जे नाले जो पस मंज़र ऐं तारीख़। सिंध जो नालो तारीख़ी ऐं जाग्राफ़ी पस मंज़र रखे थो। हीउ नालो मुख़्तलिफ़ शिकिलनि में इस्तेमालु थींदो रहियो आहे। नंबर पहिरियों, इस्लामी तारीख़ में लिखियलु आहे त हिंद ऐं सिंध हाम बिन नूह अलैहिस्सलाम जा पुट हुआ। हिन ज़मीन ते संदन औलाद समेत घणो वक़्तु हुकूमत रही। तंहिं करे नाले पुठियां हिन खे सिंध सॾियो वञे थो। किन रवायतुनि में बयानु आहे त लफ़्ज़ सिंधु संस्कृत लफ़्ज़ सिंधवा मां निकितलु आहे, जंहिंजी माना आहे चंड। हिकु टीं रवायत आहे ऋग्वेद, जेको हिंदुनि जो मशहूरु किताबु आहे, तंहिंमें सिंध जो नालो सपत सिंधु, जंहिंजी माना आहे 7 नदियुनि वारो मुल्क। ॿी रवायत में आहे आर्या जेके हुआ ऐं लोक जेके सिंध जो नालो उहो सिंधु दरिया जे करे विधो, जंहिंजी माना आहे समुंड। आर्यन जा पाड़ेसरी जेका ईरानी हुआ, जेके सीन खे हे जे आवाज़ सां पंहिंजे लहजे में बदिलाईंदा हुआ, तंहिं करे सपत बदिलजी हिपत ऐं सिंध फिरी वरी हिंद थियो। अरबनि जो वापारु हज़ारें वरहनि खां हिन मुल्क सां हलंदड़ हो ऐं खेनि सिंध ऐं हिंद जी ख़बर हुई। ऐं अरबी जाग्राफ़ी दान इब्न होकल बगदादी सिंध ते किताब अशकालुल बलाद ऐं गुजरात ते ज़ैनुल बलाद नाला रखिया। ही पहिरियों अरब जाग्राफ़ी दान हो जंहिं सिंध गुजरात जो नक्शो तयारु कयो हो। जीअं त इस्लाम जो क़दम पहिरियां ई सिंध यानी हिन मुल्क ते पियो, तंहिं करे सिंध खे बाबुल इस्लाम सॾिजे थो। सिंध जो नालो रुॻो हिकु इलाइक़े जी सुञाणप नामी नाहे। ही हिकु क़दीम तहज़ीब, हिकु तारीख़ी क़ौम, हिकु अहम सक़ाफ़ती सुञाण आहे। वीडियो पसंदि अचे त लाइक, शेयर ऐं कमेंट लाज़मी कंदा।